अहम खबर शामिल कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खिलाफ़ 25 सालनि पुराननि केसनि में वॾी अगभराई साम्हूं आई आहे। नेब पारां आसिफ अली ज़रदारी जे बरियत ख़िलाफ़ अपीलूं वापसि वठण जो फ़ैसिलो थियो आहे। नेब 4 रेफरेंसेस में अपीलूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त जमा कराए छॾी। नेब जो चवणु आहे त अपीलनि जी वधीक प्रोसिक्यूशन जो खड़तेल नाहे निकिरणो। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ दस्तावेज़नि जूं फोटो कापियूं बि मुश्किल सां रिकॉर्ड ते मौजूद आहिनि। मौजूदा दस्तावेज़ शहादतूं कानून शहादत मूजिब नाहे। नेब आसिफ अली ज़रदारी जी बरियत के 2015 का चैलेंज कयो हो। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर मां ॾियूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 25 सालनि पुराननि केसनि में वॾी अग भराई थी आहे। नेब पारां आसिफ अली ज़रदारी जे बरियत ख़िलाफ़ अपीलूं वापसि वठण जो फ़ैसिलो कयो आहे। नेब 4 रेफरेंसेस में अपीलूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त जमा कराए छॾी हुई। नेब जो चवणु आहे त अपीलुनि जी वधीक प्रोसिक्यूशन जो खड़तेल नाहे निकिरणो। आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ दस्तावेज़नि जूं फोटो कापियूं बि मुश्किल सां रिकॉर्ड ते मौजूद आहिनि। मौजूदा दस्तावेज़ शहादतूं कानून शहादत मूजिब न आहिनि। नेब आसिफ अली ज़रदारी जी बरियत खे 2015 खां चैलेंज कयो हो।